अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आमिर सीरिया मेरान टीवी न्यूज़ आई आवां हां सायरा ज़मीन। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। स्पीकर आगास राज दुरानी की सदारत हेठि सिंध असेंबली जो इजलास। मलीर ऐं सागर मां चूंडियल PPMPS यूसुफ बलोच ऐं जाम शबीर ख़ान हलफ़ खणी वरितो। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त PPJ कामयाब थियल MPS 2018 वारनि आम चूंडनि खां बि वधीक वोट हासिल कया। चूंडनि में कामयाबी ते पार्टी क़यादती आवाम खे वाधायूं ॾिया थो। उम्मीद त PP मेंबर पंहिंजे वालदेन जी आवाम जी ख़िदमत कंदा। सिंध हाई कोर्ट सेनेट चूंडनि लाइ PTI उम्मीदवार सैफुल आबड़ो खे अहल करार ॾेई छॾियो। अदालत तरफ़ां सैफुल आबड़ो खे सेनेट चूंड विढ़ण जी इजाज़त। सैफुल आबड़ो खे नाअहल करार ॾियण वारो इलेक्शन ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो कालअदम करार। शेखमाबाद में डंगर मोहल्ले मां ॼातल नौजवान जो तशद्दुद थियल ऐं सड़ियल लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि नौजवान जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि ऐं संदसि जिस्म 40 सैकड़ो सड़ियल आहे। नवाब वली मोहम्मद में क़ौमी शाहरादे में इंस्टाफ वटि तेल सां भरियल टैंकर कल्टी। हज़ारे लीटर तेल हारजी ज़ाया थी वियो। इंतज़ामिया रोड खे ट्रैफ़िक जे लाइ बंदि करे छॾियो। पुलिस मूजिबि हादसे जी शिकार आयल टैंकर में 44,000 लीटर खां वधीक पेट्रोल भरियल हो।